अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों, आवां अली हसन अब्बासी। अवां जेकॾहिं मुंहिंजो चैनल पहिरियों दफ़ो ॾिसी ऐं ॿुधी रहिया आहियो त बराए महिरबानी मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कंदा, बेल आइकन खे क्लिक कंदा। जेकॾहिं मुंहिंजी ऑडियो पसंदि अचे त लाइक कंदा ऐं कमेंट बॉक्स में पंहिंजी राय खां आगाह कंदा। ज़िंदगी महसूसु कयो। तरीक़ो नंबर 25, हाणे हिते आहियां यादि रखो। ये तव्हां अहिड़ा मुनज़्ज़म ऐं मरबूत थी चुका आहियो जो तव्हां मुस्तक़बिल में रहो था, या अव्हां वक़्त जी डोड़ खे हथ में रखण जो ॾांहुं आहे। तव्हां हलंदड़ घड़ीअ जो भरपूर ऐं सही लुत्फ़ न पिया माणियो। जॾहिं तव्हांखे उहो महसूसु थिए त अव्हांजी हयाती अव्हांजे कंट्रोल मां निकिरी रही आहे त बीहो ऐं पंहिंजो पाण खे चओ, यादि रख, हिते ई बीह। उन घड़ीअ में ई ताक़त हूंदी आहे। पढ़णु बंदि कयो ऐं उन लम्हे खे महसूसु कयो, हाणे जो हाणे। पोइ त असल में हूंदो ई न आहे, छाकाणि त असां पंहिंजी पूरी सुध सां हलंदड़ लम्हे में हूंदा आहियूं। पोइ त मुस्तक़बिल में रहंदो आहे। पंहिंजी हयातीअ जे क़ीमती लम्हनि खे माणणु सिखो। तरीक़ो नंबर 26, गैर ज़रूरी दॿा ॾींदड़ शयुनि खे सुञाणो ऐं ख़तमु कयो। दॿा जो हिकु मख़सूस मिक़दारु असां लाइ ज़रूरी हूंदो आहे त जीअं असीं पंहिंजनि हयातियुनि में दरपेश जोखमनि खे मुंहुं ॾेई सघूं। दॿा जी वाधि थकावट, उदासी, मायूसी, सुस्ती तोड़े ॿियनि बीमारियुनि खे जनमु ॾींदी आहे। असीं सभु मुख़्तलिफ़ नमूननि सां मुख़्तलिफ़ सूरत हाल खे मुंहुं ॾींदा आहियूं। कंहिं माण्हूअ लाइ उहो दॿा उत्साही हूंदो आहे त हाओ मां वक़्तु अंदरि उहो सभु करे वठंदुसि, जॾहिं त ॿिए लाइ उहो ज़हरीलो हूंदो आहे। मूं लाइ उहो सभु कुझु तमामु घणो आहे। पंहिंजी ज़िंदगीअ में गैर ज़रूरी दॿा ॾींदड़ शयुनि जी शनाख़्त कयो। हर दाब बाबति ध्यान सां सोचियो, तव्हां उन सां छा कंदव, उनखे भुलाईंदव या क़बूल कंदव। पंहिंजी सोच मटायो, अंदाज़ मटायो ऐं ॾुखाईंदड़ दॿा खे ख़ारिज कयो। तरीक़ो नंबर 27, पंहिंजी हयाती चटखेदार बणायो। हिकु ज़बरदस्त तरकीब ॿुधो, जेका अमली बि आहे ऐं साॻिए वक़्तु ज़हन खोलींदड़ बि आहे। तव्हां उहा तरकीब किथे बि करे सघो था ऐं हयातीअ जो हैरत अंगेज़ तजुर्बो हासिलु करे सघो था। उनखे पंहिंजो पाण खे यादि करणु चइबो आहे ऐं उहा शाहिदीअ जे ख़्याल सां साम्हूं आणे थी। शाहिदी तव्हांजे सभिनी कमनि खे ॾिसे थी, पर उन्हनि खे कंहिं बि नमूने को बि फ़ैसिलो नथी ॾिए। जे उन नमूने पंहिंजो पाण खे जाचणु ॾुखियो थो लॻेव त ईअं खणी तसवुरु कयो, तव्हां पंहिंजे जिस्म जे ॿाहिरां बीठा आहियो ऐं खेसि जाचे रहिया आहियो। इन तरीक़े खे सोचण में वक़्तु न विञायो, बसि हाणे ई कयो। पंहिंजी शाहिदीअ खे हयातीअ जे सुपर मार्केट में खणी वञूं ऐं ज़बरदस्त ख़रीदारीअ जो तजुर्बो हासिलु कयो।